मीरपुर बुलड़ो भरिसां ॻोठ रांझापुर में बाहि लॻण सबबि 25 घर सड़ी विया, जॾहिं त बाहि मुतासिर खुलियल आसमान हेठि बेआरो मदद वेठा आहिनि। बाहि मुतासिरनि वस वारनि खां अपील कई आहे। ॾिसूं था केसर टांवरी जी रिपोर्ट। मीरपुर बुलड़ो भरिसां ॻोठ रांझापुर में बागड़ी बिरादरी जे 25 घरनि खे बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि घर में पयल खटूं, पेटियूं, सोलर प्लेटियूं, 2 बकरियूं ऐं ॿियो लखें रुपए जो सामान सड़ी राख थी वियो। मुतासिर खुलियल आसमान हेठां वेठल, जॾहिं त अञा ताईं को बि मदद लाइ कोन पहुतो। फसल में असां हुआ सब ॿार बच्चो, पोलाई कीअं बाहि लॻी आहे ख़बर न पए थी। पोलाई कीअं ॿार बच्चो सब फसल में हुआ। इलाही नुक़सान थियो। खाइण जा, सुम्हण जा लटा बि ना, को पानी पीने थां बि ना, का शइ न बची है। भुख ते वेठा न, ईअं माना पधर में सुम्हिया पिया आहिनि। ॿियो कुझु न आहे, घर में का शइ न आहे। बचड़ा नंढड़ा नंढड़ा वठी भॼी विया, कोई वाड़ी में विया, कोई कुछ ना निकतो, ईअं खाली वेठा नी, खाली सुम्हिया पिया। असांजा बाल बच्चा पधर ते वेठा, 18 घर सड़ी विया आहिनि। का शइ न बचियो। असांखे ग़रीबनि खे इलाज नाले ते असांजा मदद कयो। असां सां बैल थी वियो, ज़ुल्म थी वियो असां सां। घर के बाहि लगी वही, हिकिड़े घर के लगी, पोइ समूरे खे लगी वही, हवा खुले पई त समूरनि जो घर सड़ी वियो। सम्झी कंहिंजा सोन हुया, कंहिंजा पैसा हुया, वॾो नुक़सान थी वियो आहे। कोई जंहिंखे बि थी सघे जेको मदद ज़रूरु कयो गरीबनि ते, जेको थी सघे। वाहिगुरू खालसा वाहिगुरू। हाणे खाधो पीतो बि न आहे, रिली बि न आहे, सौड़ बि न आहे, कुझु बि न बचियो आहे साईं। सोन टको हुयो उहो सभु सड़ी वियो साईं। हाणे बेवा हिते वेठा आहिनि साईं, कुझु बि न आहे हिन वटि। इन बकरियूं हुयूं, 2-3 बकरियूं बि सड़ी, ॿार बचो सभु बची वियो आहे। बाक़ी इन थोरो इमदाद कजे वञे साईं। गरीबनि बड़े गरीब बागड़ी आहिनि वीचारा, काॾे वञनि साईं। अदर पदर थी विया आहिनि, कोई रिली न आहे, सौड़ न आहे, मानी टिकी बि न आहे। गवर्नमेंट खे अपील था कयूं, ख़ासि करे SP जेकाबाद खे ऐं DC जेकाबाद खे, बराए महिरबानी हिननि जी मदद कई वञे। गरीब माण्हू आहिनि, ख़ुदा वास्ते ॿियो कंहिंजो ज़ोर न आहे। गरीब आहिनि, मिसकीन आहिनि, हिननि जो वॾो नुक़सान थियो आहे। बाहि लॻण सबबि बागड़ी बिरादरी जे मुतासिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो चवणु आहे त घर में मानी कंदे चुल्ह मां चिणग लॻण सबबि घरनि खे बाहि वकोड़े वई, जंहिं करे सभु घर सड़ी राख थी विया, जंहिं करे असांखे लखें रुपए जो नुक़सान थियो आहे। हिन वक़्तु बि असां खुलियल आसमान हेठां वेठल आहियूं, को बि मदद लाइ कोन पहुतो आहे। हिननि हुकूमत खां ऐं वस वारनि खां मदद जी अपील कई आहे। कैमरामैन वहीद अबड़ो सां गॾु केसर टांवरी, आवाज़ TV, मीरपुर बुलड़ो।